नवाबशाह 60 मील नाके ते ताजरनि वापारियुनि दुकानदारनि तरफ़ां एहतिजाजी धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो आहे। उन हवाले सां असां लाइन ते मौजूद आहे फयाज़ हुसैन ज़रदारी। जी फयाज़ हुसैन ज़रदारी, कहिड़ा तफ़सील आगाह कजो। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदासीं त नवाबशाह 60 मील नाके ते ताजरनि वापारियुनि दुकानदारनि तरफ़ां एहतिजाजी धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। तफ़सील मूजिबि नवाबशाह 60 मील नाके ते कोरोना सबबि दुकान मार्केट बाज़ारूं बंदि करण ख़िलाफ़ ताजरनि वापारियुनि ऐं दुकानदारनि जो सख़्तु एहतिजाज धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। ईंदड़ वेंदड़ गाॾियूं बीहजी वियूं, ट्रैफ़िक जी रश लॻल। एहतिजाज कंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे कारोबार खे नुक़सानु रसाइण जी कोशिशि कई पई वञे। लॉकडाउन जी आड़ में असांखां रोज़गार खसियो पियो वञे। पहिरियां बि काफ़ी टाइम लॉकडाउन लॻाए असांखे कंगाल कयो वियो आहे। हाणे असीं वधीक लॉकडाउन बर्दाश्त नथा करे सघूं। हुकूमत बग़ैर कंहिं उपाउ हुजे असांखां रोज़गार खसे रही आहे। उन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असीं अलाए वननि में वेठल अवाम जी हमदर्दनि खे अपील था कयूं त ख़ुदा असां ग़रीब दुकानदारनि सां अहिड़ो ज़ुल्म न कयो जो असांजा नंढड़ा बचा बुख मरनि। ॾिहाड़ी कमाईंदड़ ग़रीब पंहिंजो गुज़ारो कीअं कंदो? बराए महिरबानी असांखे रोज़गार करणु ॾिनो वञे जीअं असीं पंहिंजो ऐं पंहिंजे बचनि जो पेट पाले सघूं। जी वॾी महिरबानी फयाज़ हुसैन ज़रदारी तफ़सील खां आगाह करण लाइ।